साईं हिकिड़े ॻोठ में का माइटनि जी छोकिरी दादली रहंदी हुजे त हाणे जेको आहे सो माइटनि चयो त हिन छोकिरी जी शादी करायूं। त छोकिरी हुजे माइटनि जी दादली, त छोकिरी चयो त शादी आउं कंदसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे त शादी कंदसि उन सां जेको रोज़ु सुबुह शाम मुंहिंजा मोचड़ा खाए। हाणे रोज़ु सुबुह शाम मुंहिंजा मोचड़ा खाए त इहो हुजे हुन छोकिरी जो शर्त। जॾहिं इहा ॻोठ में ख़बर पई त भई छोकिरी जेको आहे सो शादी करे थी, पर छोकिरी जो शर्त इहो आहे त शादी उन सां कंदसि जेको सुबुह शाम मुंहिंजा मोचड़ा खाईंदो। जॾहिं इहा ॻाल्हि ॻोठ में हली त को शादी करण जे लाइ तयारु न हुजे। हर को चवे भली कंहिंखे आहिनि पादर खाइणा जेको रोज़ु सुबुह शाम माइन खां पादर खाए। त ॻोठ में हिकिड़ो हमरा तयारु थी वियो शादी जे लाइ। त ओड़े पाड़े वारनि माण्हुनि जेको आहे सो हुन हमरा खे चयो, छो थो पादर करी, रोज़ु अजायो सुबुह शाम पादर मिलंदी माई जा। हमरा चवे जी भले मूंखे जी मारे, ए चई शादी थियण ॾे, शादी थी ईंदी मूं वटि ईंदी न, पोइ भले मूंखे कुटे ॾिसो कीअं थी कुटे, असीं मुड़ुसु माण्हू आहियूं। चलो ख़ैरनि जी, हमरा जी शादी थी उन माई सां। हमरा शर्त क़बूलियो, शादी थी, राति जो खाई पी सुता। जॾहिं सुबुह थियो त माई उथी सो अची मुड़ुस खे बि उथारी। मुड़ुस खे चई उथी, हाणे को आहे सो मुड़ुस खे उथारी। मुड़ुस सोचियो त माई खे ॻाल्हि विसरी वई आहे मोचड़नि हिननि जी। विझंदे लठ में हथ ऐं माई शुरू थी वई, फाओ फा थी वई। हमरा खे असुल जेको आहे सो कुटे छॾी। हाणे हमरा जेको आहे सो बटाक हणंदो हो, से बटाक हमरा जा पूरा थी विया। हमरा सां जेको आहे सो सुबुह शाम इहो ज़ुल्म लॻो पियो, केॾी महिल ॾोइले सां त केॾी महिल वेलणे सां, पर सुबुह शाम मोचड़नि जी वारो वार हुजे। ऐं ॻोठ वारा जेको आहे सो पिया हमरा ते खिलनि। अची हमरा जेको आहे सो ॾाढो बेज़ार थियो जी माई मां सुबुह शाम अची मोचड़ा खाधई। सो हमरा जेको आहे सो छा कई त सुबुह जो सवेरे जेको तो माई अञा सुती पई, पाण उथी ऐं जेको आहे सो ढगा काईंदी ऐं बनी लाइ निकिरी पियो खेड़ी जे लाइ। हर खणी ऐं बनी खेड़ण लॻो त हमरा सवेरे सवेरे वेलियो, माई निंड पई हुई। जॾहिं माई उथी, माई चयो अॼु त सवेरे मुंहिंजो मुड़ुसु वियोलियो, अॼु मूंखां पादर कोन खाधी, सवेरे सवेरे वियोलियो। माई उथी जेको आहे सो मुड़ुस लाइ चांहि चाढ़ण लॻी ऐं मानी पचाइण लॻी त चयऊं वञा खणी बनी ते। त हमरा ॾिठो त काफ़ी देरि थी वई आहे, माई मुआरी जेको आहे सो अञा आई कोन्हे। हमरानि खे हुजे मोचड़े जो डपु, तो हमरा जेको आहे सो कोडर जो बहानो करे घर आयो। चई घरां कोडर बि खणी अचां ऐं माई खे ॾिसी अचां त छा पई करे। त हू आयो घर जेको आहे सो कोडर खणण, त ॾिसे त माई मानी पचाए पई ऐं अची जो मथां कांगड़ी वेठी, कांगड़ी दाऊं करण लॻी। ऐं मुड़ुसु इहो लका ॾिठो पिए त माई कांगड़े खे बि चवे त उॾरी वञ कांगड़ी, अॼु मुंहिंजे मुड़ुस खे इलाही टाइम थी वियो आहे पादर खाधा ई कोन्हे, ऐं इझो ई वञा थी मानी खणियो ऐं उनखे उते ई मोचड़ा हणां थी। त मुड़ुसु इहो लका ॾिठो, चई वञ निभाई मां लो थी, हाणे बनी ते बि न छॾींदी, अची मूंखे कुटींदी। सो हमरा वीचारो उन महिल ई वरी वियो बनी ते, जोड़ो पियो वहे। त माई मानी खणी ऐं चांहि खणी जेको सो बनी ते आई ऐं मुड़ुस खे चवणु लॻी त हलिया। मुड़ुसु चयो ठीकु आहे आउं अचां थो। त मुड़ुसु आयो, अची माई खे चवणु लॻो तूं मूंखे पादर हण। त माई चयो हा बिल्कुलु तोखे हणंदसि। त हमरा चयो तूं हाणे हमरा पादरनि जे मिड़ी डप खां अची माई खे चवणु लॻो ॻाल्हि ॿुध, आउं जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाइणु चाहियां थो। त माई चयो चई ॿुधा। चई ठीकु आहे तोखे ॿुधायां थो, पर पहिरीं तूं मूंखे पादर हणी वठि पोइ। माई चयो न न तूं पहिरीं मूंखे ॻाल्हि ॿुधा, पादर तोखां पोइ हणंदे, पहिरीं मूंखे ॻाल्हि ॿुधा। त हमरा जेको आहे सो पादरनि जे बचण जे लाइ त माई खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा पादर खाई खाई जेको आहे सो आउं हाणे नजूमी थी वियो आहियां। माई चयो चई इहो वरी कीअं? चई हा आउं नजूमी थी वियो आहियां। चई न तूं मूंखे पादर हण। माई चयो न पादर आउं कोन थी हणां, पर तूं मूंखे ॿुधाए त कीअं नजूमी थी वियो आहीं। चई नजूमी आउं ईअं थी वियो आहियां त तूं जेको आहे सो अॼु सुबुह जो सवेरे आउं हलियो आयसि ऐं तो जेको आहे सो मानी पचाई पिए ऐं कांगड़ी अची वेठी, तो उनखे चए उथारियो पिए कांगड़ी खे त वञ जेको आहे सो अॼु इलाही टाइम थी वियो, मुंहिंजे मुड़ुसु मूंखां पादर खाधा ई कोन्हे। चई अड़े इहा त वाक़ई ॻाल्हि सची आहे, पोइ तूं त वाक़ई नजूमी थी वियो आहीं।
त हमरा चयो हा हा आउं नजूमी थी वियो आहियां। वरी माई खे चवणु लॻो त तूं मूंखे पादर हण। माई चयोची न तोखे हाणे आउं पादर कोन हणंदसि, तोखे आउं कोन मारंदसि, तूं हाणे नजूमी थी वई। अला हमरा जेको आहे सो ॾाढो ख़ुशि थियो दिलि में, त चवणु लॻो शुकर मुंहिंजे मालिक जो, पादरनि खां त हाणे जान छुटी, कूड़ हयमि हाणे पादरनि खां जान छुटी वई। इहा वरी नजूमी वारी ॻाल्हि जेको आहे सो हिन वारी माई छा, इहा नजूमी वारी ॻाल्हि सॼे ॻोठ में अची ॿुधाई त मुंहिंजो मुड़ुसु नजूमी थी वियो आहे, तव्हांजी का बि शइ वञे चोरी थिए कुझु बि थिए मुंहिंजो मुड़ुसु नजूमी थी वियो आहे, तव्हांखे वारे ॾींदो। अबा मुड़ुसु माॻे फाथो, हाणे मुड़ुसु त मिड़ी पादरनि जे करे कूड़ हयो, हाणे नजूमी हुजे त हाणे चलो ठीकु है। अबा मुड़ुसु इहा ॻोठ में ॻाल्हि हली वई त उन ॻोठ में हिकिड़ो वरी अमीर वॾेरो वेठो हुजे, सो उन जी माई जो जेको आहे सो हार चोरी थी वियो हुजे। हाणे हार चोरी थी हुजे त ॻोठ वारनि चयो त वॾेरे खे चई फिलाणो माण्हू नजूमी थी वारे ॾींदो पाण खे। हाणे नजूमी वीचारो फासी वियो न, हाणे केॾांहुं वञे। त हमरा जेको आहे सो आया उन वटि, चइबा वॾेरो तोखे घुरायो आहे सुभाणे अचिजांइ। सो जेको वॾेरे जी माई जो हार जेको आहे सो चोरी थी वियो आहे, त वॾेरे चयो अथव नजूमी खे वठी अचो त इहो असांखे वारे ॾे। त नजूमी चयोजे हाणे आउं मरी वियुसि। हाणे दिलि में सोचीं त जेको आहे सो मूं त पंहिंजे पादरनि जे हिसाब सां माई कूड़ हयो, मूंखे कहिड़ो नजूम अचे थो, पर हाणे आउं मरी हलियो। अबा नजूमी हमरा खे सॼी राति निंड कोन आई, ॻणतियुनि जा घर हुजनि। जॾहिं सुबुह थियो वञी पुॻो वॾेरे वटि, वॾेरे खे जेको आहे सो चवणु लॻो त वॾेरा हाज़ुर, अची हथु हलाइणु लॻो। वॾेरे खे चई वाह हाज़ुर हाज़ुर, जेको त तुंहिंजो हार जेको वियो आहे, इहो हार पाण खे मिली वेंदो। लियो हार केॾांहुं वेंदो, अची हथनि जा इशारा करणु लॻो, हथनि सां ई चवणु लॻो। हाणे जेको आहे सो पासे में जेको आहे सो वॾेरे जो ख़ासि माण्हू वेठो हुजे, त हिन जी नजूमी जा हथ ॾिठी न हेॾां होॾां, त जेको आहे सो हुनखे शक पइजी वियो त इशारा होॾां पियो करे। हाणे ख़ासि माण्हू कई हुजे चोरी। सो हिन वॾेरे खे चयो वॾेरा हाणे सांझोगी राति मूंखे ॾे, ऐं नजूम हलायां, पोइ सुबुह जो तव्हांखे आउं ॿुधाईंदसि। त वॾेरे चयो भाउ ठीकु है, तूं सांझी वञी नजूम हला, ऐं जेको आहे सो सुबुह जो वरी मूंखे ॿुधाइजांइ। त हमरा जेको आहे सो निकितो, त उहो ख़ासि माण्हू जेको जंहिंखे डपो त हिन मूं ते शक कयो आहे, उहो अची हिन नजूमी वटि पुॻो ऐं चवणु लॻो त ॿेली तोखे आउं 100 रुपया ॾियां थो, ऐं जेको हार मूं चोरी कयो आहे सो जेको आहे सो हार आउं ॾियां थो, पर मुंहिंजी इज़त बचा। हाणे को कर बिलो। त हमरा नजूमी ॾाढो ख़ुशि थियो, चई हल वणिया, मूं हयो धोखो, नजूमी हुअसि कोन, पर हाणे कमु थी वियो, चलो सही है। त हमरा खे चवणु लॻो ख़ासि हमरा खे त तूं हीअं करे, इहो हार जेको आहे सो हीअ जेके खुॾियूं थियनि थियूं पखियुनि जूं, उन्हनि में जेको आहे सो वञी हणी अचु, सो बाक़ी ॿियो मुंहिंजो मसइलो आहे। हमरा ॾाढो ख़ुशि थियो, कमु थी वियो मुंहिंजो। चलो ठीकु है। हू वञी वियो खुॾी में, को पखियुनि जी हुई वण में, उन में हार जेको आहे सो रखी आयो। जॾहिं ॿिए ॾींहुं सुबुह थियो, हमरा हाणे त स्टाइल मां अचे पियो नजूमी, वॾेरे खे चवणु लॻो वॾेरा सॼी राति नजूम हलायमि, जानवरनि ते हलायमि न हलियो, ऐं जेको ज़नावरनि ते हलायमि न हलियो, इंसाननि ते हलायमि न हलियो, हर शइ ते हलायमि न हलियो, पर पखियुनि ते हलायमि, उन ते नजूम बीह वियो, उन ते हली वियो। त जेको आहे सो हार जेको आहे तव्हांजो पखियुनि जूं खुॾियूं जेके जांच करियो वणनि में, उन में जेको आहे सो इहो हार पियो आहे। त अबा उहो ख़ासि हमरा जेको आहे सो वियो वञी उन खुॾी मञा उहो हार खणी आयो, अची वॾेरे ॾिनी। वॾेरे खे चई वॾेरा हार पाण खे मिली वियो। त वॾेरो जेको आहे सो ख़ुशि थियो, चई वाड़े नजूमी वाह, सफ़ा को तूं माना नजूमी आहीं ॿियो। त नजूमी खे इनाम बि ॾिनई, ऐं नजूमी ॾाढो ख़ुशि थियो। ख़ुशि थी अची घर पुॻो, त उते हिकिड़ा हमरा हुजनि, उहे शकजी पिया त चई थी सघे कोन थो हीअ नजूमी। त उन्हनि वरी हमरानि छा कयो, चई हिन खे जेको आहे सो असीं आज़मायूं त हीअ नजूमी सचो आहे या न। हू वञी छा कयूं, हिकिड़ी काठ जी पेती हथु कयूं, उन में कांगड़नि जा ॿचा हणी खणी आया हिकिड़े हमरा वटि। उहो वॾेरो साॻी वॾेरे वटि खणी आया, त नजूमी खे घुरायूं त नजूमी ॿुधा हिन में छा आहे, तूं नजूम हलाईंदो। चई ठीकु आहे। हाणे नजूमी वीचारो फाथो, उन ॾींहुं बि को धोखो लॻी वियो लियो, ऐं माई जे पादरनि जे सुरां को नजूम वारो कूड़ हई। सो चवणु लॻो त वॾेरा जेको आहे सो अॼोकी राति मूंखे मोहलत ॾियो,
नजूम हलाए सुबुह जो ॿुधाईंदा त हाणे नजूमी वीचारो फाथो। हाणे ख़ुदा खे ख़बर छा पियो आहे हिन पेती में काठ वारी में। घर वञी सुतो सॼी राति सोची हाणे कीअं करियां, हाणे को त कमु हले ई नथो। सुभाणे वञी ॻाल्हि हक़ीक़त कंदसि त ही हक़ीक़त हुई पादरनि जे सूरां जेको आहे सो मूं इहो कूड़ हयो हो, ॻाल्हि सुभाणे सची कबी। अब सुबुह थियो त जॾहिं वञी वॾेरे वटि नजूमी पुॻो, हमरा पुॻा, सॼी ख़ल्क गॾु थी त उते चवणु लॻो त साईं ॻाल्हि हक़ीक़त ईअं जो मुंहिंजी माई मानी बि पचाई ऐं जेको आहे सो उते अची कांगड़ी वेठी। सो कांगड़ी वेठी इहा ॻाल्हि जॾहिं हिन नजूमी कई त पासे वारो माण्हू जेको आहे सो उहो अची जेको कांग जा ॿचा हणी आया उहो अची फाटो। त उहो चवणु लॻो त साईं बिल्कुलु बिल्कुलु नजूमी ॻाल्हि सही आहे, हिन में वाक़ई कांग जा ॿचा पिया आहिनि काठ जी पेती में। अवा हुन हयो इहा ॻाल्हि कई, इहो धुको हुन वारो लॻी हलियो त हमरा ॾाढा ख़ुशि थियण लॻा जी वाह नजूमी वाक़ई नजूमी आहे। हमरा सोचो नजूमी चई वञ इहो धुको बि मुंहिंजो लॻी वियो, चलो सही आहे रब साईं अञा त बचाए पियो। सो जेको आहे सो उन वॾेरे ॾाढो इनाम ॾिनो ऐं उन माण्हुनि बि काफ़ी वाह वाह कई उनजी। सो हू नजूमी वरी पंहिंजे घर आयो ऐं ॾाढो ख़ुशि थियो ऐं सोचणु लॻो त फ़िलहालु त अञा ताईं आउं बची वियो आहियां। त हुन वीचारे पादरनि जे सुरां मिड़ी नजूमी वारो कूड़ हयो। सो हिन माई जे पादरनि मंझां बचा, सो पादरनि मंझां बची वियो वीचारो। सो हाणे हीउ किसो दोस्तो एसि ताईं हो। तव्हांखे उमेदु आहे त पसंदि आयो हूंदो। वधीक किसा ऐं कहाणियूं ॾिसण जे लाइ मुंहिंजे ऑल एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अला निगहबान, वरी ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं।